अस्सलाम वालेकुम दोस्तों, अज तव्हांजे वॾियूं ख़ुशख़बरियूं आंदियूं आहिनि। ग़ुलाम हुसैन ड्रामे सां गॾोगॾु अॼु तव्हांखे ॿ ख़ुशख़बरियूं ॿुधाइण वारो आहियां इन वीडियो में। जी हाँ दोस्तों, तव्हां सोचींदा हूंदव त उहे ख़ुशख़बरियूं कहिड़ियूं आहिनि जेको शायदि भाउ असांखे ॿुधाईंदो। थोरो इंतज़ार दोस्तों, जे तव्हांखे जल्दी आहे त बेशक वीडियो खे छॾे तव्हां वञी सघो था। जे तव्हांखे जल्दी न आहे त 2 मिंट सब्र कयो, तव्हांखे अॼु वॾी ख़ुशख़बरियूं मिलंदियूं ऐं ॿी ॻाल्हि त नॉलेज तव्हांजे में इज़ाफ़ो थींदो। जी हाँ, सिंधी शोबे जे हवाले सां, सिंधी ड्रामनि जे हवाले सां, सोशल मीडिया जे हवाले सां हाज़िर आहियां। अॼु तव्हांखे इन्हनि जी पूरी हिकु ॼाण ॾियण वारो आहियां। लेकिन पहिरियां ग़ुलाम हुसैन ड्रामे जी असां रिव्यू करे वठूं, उन जी मां तव्हांखे अपडेट ॾेई वठां जेका ग़ुलाम हुसैन ड्रामे जा प्रस्तार आहिनि उन्हनि जे लाइ हिकु वॾी अपडेट आहे। दोस्तों, आउं आहियां शाहिद खोसो ऐं अवां ॾिसी रहिया आहियो शाहिद खोसो व्लॉग यूट्यूब चैनल। ऐं हीउ यूट्यूब चैनल उहो आहे जेको तव्हांखे बर वक़्तु हर वक़्तु अपडेट ॾींदो आहे ऐं तव्हांखे तव्हांजी नॉलेज में इज़ाफ़ो कंदो आहे। यकीनन तव्हां पुराणा असांजा सब्सक्राइबर आहियो, जे नवां आया हो त महिरबानी करे हाणे सब्सक्राइब करे छॾियो जीअं तव्हांखे हर वीडियो बर वक़्तु मिली सघे, तव्हांखे अपडेट खां मिस न थी हो। जे पुराणा सब्सक्राइबर आहियो पोइ बि रिक्वेस्ट कंदुसि, ॾिसो मतां तव्हां सब्सक्राइब न कयूं वेठा हुजो, सब्सक्राइब करे छॾियो। लाइक बि हिन वीडियो खे हाणे कयो त मां तव्हांखे अपडेट ॿुधायां। जी हाँ दोस्तों, वीडियो खे लाइक ज़रूरु कयो। अगरि तव्हांखे अपडेट ॿुधणी आहे तव्हांखे रोज़ानो वीडियो लाइक करणु ज़रूरी आहे। हलूं था पंहिंजी अपडेट जी तरफ़। दोस्तों, पहिरीं ॻाल्हि त ग़ुलाम हुसैन ड्रामे में जेको घमसाण मची रहियो आहे उहो घमसाण इहो आहे त बिलावल ऐं जेको सिकंदर शैतानी फुल करे रहिया आहिनि ऐं चाकर खे ॾिठो तव्हां, सिकंदर अञा जेको आहे न उकसाए छॾियो, उन खे अञा गुस्सो ॾियाए छॾियईं, मोटाए छॾियईं त तोखे जेको कुझु करिणो आहे वञी कर, मुंहिंजो हैबत ऐं रांझण सां कुझु न वञे। हालांकि शैतानी बि इन कई फ़ोन ते बि नी ॿुधायो त छोकिरी खे असां अगवा कयो आहे सिदरा खे, ऐं हाणे उहो ई शख़्स जेको आहे वरी पंहिंजी जान छॾायूं ऐं ॿिन्ही खे विढ़ाइणु चाहे थो। हाणे बिलावल ऐं जेको आहे सिकंदर जी इहा गेम दोस्तों केतिरी हलंदी। जी हाँ दोस्तों, आहिस्ता आहिस्ता इहा गेम घाटे में पइजण वारी आहे। लेकिन जेको हैबत ऐं चाकर वारनि फ़ैसिलो कयो आहे एतिरो हुन वटि सबूत न आहे। हुननि इहो कोशिशि कंदा, हाणे हू पहिरियों त रांझण हुनखे ऑफर ॾेई छॾी आहे त फ़ैसिले ते अचो, लेकिन हू फ़ैसिले ते त हू नथा अची सघनि। लेकिन हाणे हू जेको कमु करण वारा आहिनि, हिकु किनो कमु करण वारा आहिनि, हू छा कंदा दोस्तों, हू इहा कोशिशि कंदा त इन्हनि जी छोकिरी खे अगवा कंदा जीअं इन्हनि खे बि सबूत न मिले, जीअं हुननि खे सबूत न मिलियो। ऐं अहिड़े हिसाब सां जहिड़ो वधंदो शैतानी वधी। ऐं ॿी तरफ़ जेको आहे मुख़्तियार जी तव्हांखे ख़बर आहे बीठल पाणी आहे ऐं उन जी इहा कोशिशि आहे, अॻे ई चाकर जे मथां ॿरियल आहे, उनजी घरवारी जो मसइलो अलॻि, प्यार जो मसइलो अलॻि। लेकिन हाणे चाकर जेको आहे मुख़्तियार जेको आहे कोशिशि में आहे त मां पंहिंजे भाइटे यानी ग़ुलाम हुसैन खे पूरो ट्रेंड कयां ऐं सिंध जेको आहे जो मल इन खे कयां शेरे सिंध जो लक़ब ॾियारे वठूं। हाणे इन्हनि जूं इहे ॿिन्ही धुरनि जूं तयारियूं हली रहियूं आहिनि। तमामु जल्द इन्हनि जो जहिड़ो बि थींदो, टाकरो बि थींदो ऐं भंडण शैतानी बि वधंदी, जंहिंमें सिकंदर ऐं बिलावल बादशाही जा ख़्वाब ॾिसी रहिया आहिनि। इहे इन्हनि जा चिकना चूर बि थी सघनि था। इहे ख़्वाब अगरि इन्हनि जा चिकना चूर बाद में थी सघनि था, लेकिन पहिरियों इहे फ़ाइदो वठंदा, कंहिं हद ताईं इहे ॿई कामयाब बि थी वेंदा ऐं कामयाब थी विया त पोइ दोस्तों ड्रामो अञा दिलचस्प थी वेंदो, अञा बहितरीनु थी वेंदो। लेकिन दोस्तों आउं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हाणे 2 ख़ुशख़बरियूं उहे कहिड़ियूं आहिनि, उन्हनि जो टाइम बि अची वियो आहे। दोस्तों, पहिरीं ॻाल्हि त कल्ह मुंहिंजे वीडियो जे हेठां हिकिड़े दोस्त कमेंट कयो हुयो त मां कल्ह 2 अपडेटां ॾिनियूं, हिकु चंड ग्रहण जी ॾिनी, हिकु जागीर ड्रामो जेको नओं अची रहियो आहे उन जी ॾिनी, ऐं ॿिन्ही में मजू लाड़ आहे। ॿिन्ही जागीर ड्रामे में बि चंड ग्रहण में बि ॿिन्ही में उनजो शैतानी जो किरदारु आहे ऐं लुक बि हिकु जहिड़ो आहे, को चेंजिंग न आहे, फ़र्क़ु न आहे। लेकिन जेको मौज़ू आहे मां तव्हांखे उहो बाद में ॿुधायां थो। हिकु दोस्त कमेंट कयो, चई जागीर ड्रामे जी मां जेका वीडियो ॾिनी हुई, चई चंड ग्रहण जी जेका मूं वीडियो ॾिनी हुई उन जे हेठां हुन कमेंट कयो हीउ जागीर ड्रामे जो जेको आहे वीडियो आहे, नालो लिखियलु आहे। मां चयो बाबा इहो चंड ग्रहण जो वीडियो आहे। चंड ग्रहण हिकु अलॻि ड्रामो आहे, उहो अब्बास गुल उडाणे जो आहे, उहो सिंध TV वारनि जो प्रोडक्शन आहे। जेको जागीर आहे उहो केटिन वारनि जो ड्रामो आहे, केटिन वारनि जो प्रोडक्शन आहे। ऐं जागीर में बि मजू लाड़ आहे, सिंध TV वारे चैनल चंड ग्रहण में बि मजू लाड़ आहे अब्बास गुल वारे ड्रामे में। ऐं हू मुख़्तलिफ़ ड्रामा, हू बि सीरियल ड्रामो आहे। ऐं केटिन वारनि जो जागीर ड्रामो इहो बि हिकु सीरियल ड्रामो आहे, शॉर्ट ड्रामो आहे। ॿई सोप सीरियल इहे ड्रामा न आहिनि, लेकिन इहे उनजो जवाबु हुयो
इहो दोस्तो वॾी ख़ुशख़बरी इहा आहे त हाणे केटीअन वारा बि मुक़ाबले में ड्रामो लाहे रहिया आहिनि जागीर ड्रामे खे। इहो बि अहिड़े हिसाब सां जीअं ग़ुलाम हुसैन में तव्हां ॾिठो त दुआ पढ़ी रही आहे कॉलेज में, उते इश्क मोहबत थिए थी। ऐं जेको हाणे जागीर ड्रामो आहे उन में बि ईअं आहे, छोकिरी जेको आहे कॉलेज पढ़ंदी आहे उन जो छोकिरे सां इश्क मोहबत थी वेंदो आहे। ऐं ॿी ॻाल्हि त जेको वॾेरो आहे उहो कोशिशि करे रहियो आहे त छोकिरियूं या छोकिरा स्कूल न पढ़नि, ख़ासि करे इहे छोकिरियूं स्कूल न पढ़नि, उन खे इन शइ ते गुस्सो लॻंदो आहे। उन जो मक़सदु इहो आहे त जाहिल हुजनि ऐं इहे जाहिल मुंहिंजी ग़ुलामी करनि असां वॾेरनि जी। अगरि इहे पढ़ी लिखी आहे त असांजी ग़ुलामी केरु कंदो? अहिड़े क़िस्म जी कहाणी आहे जागीर ड्रामे जी। चंड ग्रहण जी कहाणी कुझु अलॻि आहे, उहा सॼी बि उहा बि ॻोठनि में आहे, लेकिन शहर जो रोल उन में बि थोरो आहे। जेको इरफ़ान शेख जो आहे, इरफ़ान शेख उते पैंट सूट बि पाए थो, पढ़ियल लिखियल ॾेखारियो वञे थो। ऐं अब्बास गुल ओडाणो जेको आहे ॻोठ जो हिकिड़ो मतिलबु रहवासी ॾेखारियो वञे थो, ऐं उन जी मुख़्तलिफ़ कहाणी आहे ऐं कॉमेडियन कहाणी बि आहे अब्बास गुल जी। दोस्तो हिकिड़ी शइ मां नोट कई चंड ग्रहण ड्रामे अब्बास गुल जे लुक में, अब्बास गुल पोड़ो थी वियो आहे ॾिसण में। तव्हां ॾिसो न, हाणे जेको तव्हां टीज़र ॾिठो हूंदो चंड ग्रहण जो, उन में जॾहिं हू मीरा सां यानी रिमशा शहज़ादी सां ॻाल्हाए थो त माना उनजो चहिरे मां बि नज़र अचे थो हू पोड़ो थी वियो आहे, जिस्म उनजो मतिलबु थुल्हो थी वियो आहे। अॻे जिन सन्हड़ो हूंदो, समाट हूंदो, हाणे ओड़ो नाहे रहियो। इन जो मक़सदु आहे त हीअ पंहिंजे जिस्म ऐं पाण सां जेको आहे फिटनेस जे तवजा अब्बास गुल नथो ॾिए। न त अब्बास गुल जहिड़ो हिकिड़ो ख़ूबसूरत ऐं यंग जेको एक्टर हुयो ऐं उन पंहिंजी फिटनेस विञाए छॾी आहे इन ड्रामे में। टीज़र में मूंखे महसूसु थियो, तव्हांखे छा महसूसु थियो इहो ज़रूरु ॿुधाइजो। ऐं ॿी ॻाल्हि तव्हांखे ॿुधाईंदो हालांकि जेको चंड ग्रहण ड्रामो आहे इहो बि तमामु जल्द अचण वारो आहे। इन जा 3 टीज़र अची विया आहिनि, हाणे 4थों पुरमो ईंदो। पुरमे खां पोइ दोस्तो इन जो पहिरियों एपिसोड हली वेंदो। जेको जागीर ड्रामो आहे उन जो 2 टीज़र अची विया आहिनि, 3हों टीज़र मुंहिंजे ख़्याल में अची वियो हूंदो, अचण वारो हूंदो, या हीअ वीडियो तव्हां ॾिसी रहिया आहियो घणो कर टीज़र 3हों बि अची वियो हूंदो। उन खां पोइ ईंदो पुरमो। पुरमे खां पोइ दोस्तो जेको आहे वरी ड्रामो हली वेंदो जागीर। छो त 3 टीज़र पका ईंदा आहिनि, कंहिं ड्रामे जा 2 टीज़र ईंदा आहिनि, कंहिं जा 3 टीज़र ईंदा आहिनि। ऐं पोइ जेको आहे ड्रामे जो पुरमो ईंदो आहे, पोइ किस्त हलंदी आहे। कॾहिं कॾहिं OST सॉन्ग बि अची वेंदो आहे, जीअं उर्दू ड्रामनि जा OST सॉन्ग हूंदा आहिनि, यानी ड्रामे जो जेको गानो हूंदो आहे टाइटल वारो उहो बि अची वेंदो आहे। लेकिन इन ॿिन्ही ड्रामनि जा अञा पुरमो अचे त ख़बर पवे, अञा ताईं ख़बर न पई आहे त इन्हनि में गाना कहिड़ा आहिनि, कहिड़ो गानो आहे टाइटल वारो, OST सॉन्ग कहिड़ो आहे, अञा ताईं ज़ाहिर नाहे थियो। इहा तव्हांखे इन ॿिन्हिनि जी मां थोरो मुख़्तलिफ़ कहाणी अलॻि अलॻि करे सम्झ आई सुठे नमूने सां। उमेदु आहे उहो सब्सक्राइबर बि मुंहिंजो सम्झी वियो हूंदो जंहिं कमेंट कयो, तव्हां बि सम्झी विया हूंदव त हीअ 2 ड्रामा मुख़्तलिफ़ आहिनि। ऐं ॿी ॻाल्हि इहा सोचे रहिया आहिनि दोस्तो, जागीर ड्रामो कहिड़े ड्रामे जी जाइ ते हलायो वेंदो? दोस्तो जागीर ड्रामो आहे केटिन वारनि जो, थी सघे थो ग़ुलाम हुसैन जी जाइ ते बाद में हलायो वञे, थी सघे थो पत्थर दिल ड्रामे जी जाइ ते हाणे हलायो वञे। हवेली ड्रामो बि जेको हली रहियो आहे, थी सघे थो कंहिं न कंहिं ड्रामे खे हेॾे होॾे करे उन खे जॻह ॾिनी वेंदी। मुंहिंजे ख़्याल में पत्थर दिल खे थोरी लेट आहे त मतां इन जाइ ते इहो जागीर ड्रामो हलायो वञे। लेकिन जागीर ड्रामे में को मेन एक्टर जेको आहे हीरो उहो को मशहूरु नाहे, इहा उन में आहे। लेकिन जेको चंड ग्रहण आहे इन जो मेन एक्टर हिकु ख़ूबसूरत ऐं होशियारु आहे अब्बास गुल, इरफ़ान शेख, ॿिया सुठा सुठा अदाकार आहिनि। लेकिन अब्बास गुल बि थोरी फिटनेस विञाए वेही रहियो आहे। लेकिन जीअं दर्दनि जो दरिया में हूंदो हुयो, ॿियनि में हुयो ख़ूबसूरत, अहिड़े हिसाब सां हिन में थोरो फ़र्क़ु आहे। हीअ मुंहिंजी कमेंट जो राय जो जवाबु ज़रूरु तव्हां ॾिजो, ॾिसो तव्हांजी सोच में छा हली रहियो आहे दिमाग़ में, त जेका मूं ॻाल्हि कई आहे इहा तव्हांखे केतिरी वणी ऐं केतिरी तव्हांखे इहा मूं वारी ॻाल्हि सम्झ में अची वई। इहो आऊं जेको आहे न तव्हांखां इन सुवाल जो जवाबु इहो वठंदुसि इन कमेंट सेक्शन में। ऐं तव्हांखे ॿुधाईंदो हलां दुलाब ड्रामे जो दोस्तो, हाणे मुंहिंजे ख़्याल में इहो आचर अलाए सूमर ते तारीख़ लिखियल हुई, फरज़ंद मलिक खजू लिखी त शूटिंग मीरपुर माथेलो में हुनजी भरपूर अंदाज़ सां शुरू कयूं था पिया दुलाब जी। छाजे करे अञा हाणे हुनजी शूटिंग मुहरम खां पोइ रखियलु हुई। मुहरम अॼु ॾिसो था त गुज़री करे काफ़ी ॾींहं थिया आहिनि, मुहरम गुज़री चुको आहे, 14-15 मुहरम आहे, 15 या 16 मुहरम आहे मुंहिंजे ख़्याल में। त माण्हू इहो सोचे रहिया आहिनि त सॉरी इहो फरज़ंद मलिक इहो कोशिशि करे रहियो त हाणे शूटिंग धमाके सां हलायूं, अदाकार बि गॾु कयूं मीरपुर माथेलो में, जिते ज़हर ज़िंदगी ड्रामे जी शूटिंग थी उन्हनि लोकेशननि ते। लेकिन जेका कमरा आहिनि, जेके जायूं आहिनि, जेको बंगला आहिनि, हीअ अलॻि बंगला आहिनि। इन्हनि जो रंग रोगन बि फरज़ंद मलिक खजू साहब कराए छॾियो आहे, डायरेक्टर बि उहो आहे, उन जी डायरेक्शन में आहे। बाक़ी जेको राइटर आहे उहो नूर ज़हूर साहब आहे
ऐं ड्रामो ही भी बेहतरीन ड्रामो आहे दोलाब, लेकिन इन खे 2 महीना 1.5 महीना लॻी सघे थो पहिरियों स्पेल रिकॉर्ड थियण में। लेकिन चंड ग्रहण जो पहिरियों स्पेल जेको आहे उहो पूरो मुकमिल पियो आहे, उहो तमामु जल्द तव्हांजे साम्हूं जेको आहे न उनजो हाणे एपिसोड हलण वारो आहे। टीज़र अची विया आहिनि त पोइ बचो चाहे, देरि घणी आहे। जंहिंजो टीज़र अची वञे दोस्तो सम्झो उन खे देरि न आहे, उनजो तमामु जल्द उहो ड्रामो हली वेंदो। हीअ हक़ीक़त आहे, मां हक़ीक़त तव्हांखे ॿुधाए रहियो आहियां। तेसीं ताईं यकीन माण्हुनि खे न ईंदो आहे जेसीं टीज़र ऐं प्रोमो न ॾिसंदा आहिनि। इन सभिनी ड्रामनि जो अपडेट मां तव्हांखे लगातार ॿुधाए रहियोसि। मोहरम खां पहिरियां हिकु तव्हां एतबार न पिया कयो। काफ़ी दोस्त मूं ते कावड़ करनि पिया, गुस्सो करनि पिया, रोज़ु अहिड़ी अपडेट ॾिए थो जंहिंजी ख़बर ई न आहे छो थो ॾिए, भलाण छो थो करे। हाणे उन्हनि खे बि यकीन अची वियो मुंहिंजी ॻाल्हि जो त वाक़ई जेके मूं अपडेटां ॾिनियूं उहे सही ॾिनियूं हुयूं ऐं उन्हनि जी गवाही हाणे तव्हां बि ॾेई रहिया आहियो त वाक़ई ही उहे ड्रामा ज़ाहिर थियनि था। आहिस्ता आहिस्ता सिंह हाणे कढी रहिया आहिनि ड्रामा ऐं हाणे तव्हांखे यकीन थी वियो। हाणे इन यकीन जे करे वीडियो लाइक सब्सक्राइब बि करे छॾींदा कयो, शेयर बि करे छॾींदा कयो, जीअं अहिड़ी VIP अपडेट खां ॿिया जेका मिस न थी सघनि, ॿियनि ताईं अपडेट पुॼंदी रहे। ऐं ॿियो ड्रामो जेको पंहिंजनि जा गद्दार हुयो लाला फयाज़ जो, मां लाला फयाज़ जो वीडियो बि अपलोड कयो हुयो, जेको हो पाण जेको आहे हू ॿुधाए रहियो हुयो त हे शइ हीअं थींदी ऐं सॼी हुन ड्रामे जी हुन पाण जेकी हिन ॻाल्हि ॿुधाई हुई ऐं उहो वीडियो मूं अपलोड कयो हुयो। जे उहो बि तव्हां ॾिठो आहे त उन खे वञी चेक कयो ऐं न त हेठि वेंदो न ऐं प्लेलिस्ट खां मथे उहो वीडियो तव्हांखे मिली वेंदो, उन ते ॾिसो ऐं उहो छा चई रहियो आहे। उन में बि तव्हांजे लाइ हिकु कम जी शइ रखियलु आहे, उन वीडियो खे वञी ॾिसो ऐं थी सघे थो त इन खे लाइक ऐं सब्सक्राइब शेयर ज़रूरु करे छॾिजो। मिलंदासीं ॿी एपिसोड में। अल्लाह हाफ़िज़। अस्सलाम वालेकुम दोस्तो, अॼु तव्हांजे लाइ वॾियूं ख़ुशख़बरियूं आंदियूं आहिनि। ग़ुलाम हुसैन ड्रामे सां गॾोगॾु अॼु तव्हांखे 2 ख़ुशख़बरियूं ॿुधाइण वारो आहियां इन वीडियो में। जी हाँ दोस्तो, तव्हां सोचींदा हूंदव त उहे ख़ुशख़बरियूं कहिड़ियूं आहिनि जेको शायदि भाउ असांखे ॿुधाईंदो। थोरो इंतज़ारु दोस्तो, जे तव्हांखे जल्दी आहे त बेशक वीडियो खे छॾे तव्हां वञी सघो था, जे तव्हांखे जल्दी न आहे त 2 मिंट सब्र कयो, तव्हांखे अॼु वॾी ख़ुशख़बरियूं मिलंदियूं ऐं ॿी ॻाल्हि त नॉलेज तव्हांजे में इज़ाफ़ो थींदो। जी हाँ, सिंधी शोबे जे हवाले सां, सिंधी ड्रामनि जे हवाले सां, सोशल मीडिया जे हवाले सां आऊं हाज़िर आहियां। अॼु तव्हांखे इन्हनि जी पूरी हिकु ॼाण ॾियण वारो आहियां। लेकिन पहिरियां ग़ुलाम हुसैन ड्रामे जी असां रिव्यू करे वठूं, उन जी मां तव्हांखे अपडेट ॾेई वठां जेका ग़ुलाम हुसैन ड्रामे जा परस्तार आहिनि हुननि जे लाइ हिकु वॾी अपडेट आहे। दोस्तो, आऊं आहियां शाहिद खोसो ऐं अवां ॾिसी रहिया आहियो शाहिद खोसो ब्लॉग यूट्यूब चैनल। ऐं हीअ यूट्यूब चैनल उहो आहे जेको तव्हांखे बर वक़्तु हर वक़्तु अपडेट ॾींदो आहे ऐं तव्हांखे तव्हांजी नॉलेज में इज़ाफ़ो कंदो आहे। यकीननि तव्हां पुराणा असांजा सब्सक्राइबर आहियो, जे नवां आया हो त महिरबानी करे हाणे सब्सक्राइब करे छॾियो, जीअं तव्हांखे हर वीडियो बर वक़्तु मिली सघे, तव्हांखे अपडेट खां मिस न थी वियो। जे पुराणा सब्सक्राइबर आहियो पोइ बि रिक्वेस्ट कंदुसि, ॾिसो मतां तव्हां सब्सक्राइब न कयूं वेठा हुजो, सब्सक्राइब करे छॾियो, लाइक बि हिन वीडियो खे हाणे कयो त मां तव्हांखे अपडेट ॿुधायां। जी हाँ दोस्तो, वीडियो खे लाइक ज़रूरु कयो। अगरि तव्हांखे अपडेट ॿुधणी आहे तव्हांखे रोज़ानो वीडियो लाइक करणु ज़रूरी आहे। हलूं था पंहिंजी अपडेट जी तरफ़। दोस्तो, पहिरीं ॻाल्हि त ग़ुलाम हुसैन ड्रामे में जेको घमसाण मची रहियो आहे उहो घमसाण इहो आहे त बिलावल ऐं जेको सिकंदर शैतानी फुल करे रहिया आहिनि ऐं चाकर खे ॾिठो तव्हां, सिकंदर अञा जेको आहे न उकसाए छॾियो, उन खे अञा गुस्सो ॾियाए छॾियईं, मोटाए छॾियईं त तोखे जेको कुझु करिणो आहे वञी कर, मुंहिंजो हैबत ऐं रांझण सां कुझु न वञे। हालांकि शैतानी बि इन कई फ़ोन ते बि नी ॿुधायो त छोकिरी खे असां अगवा कयो आहे सिदरा खे, ऐं हाणे उहो ई शख़्स जेको आहे वरी पंहिंजी जान छॾायूं ऐं ॿिन्ही खे विढ़ाइणु चाहे थो। हाणे बिलावल ऐं जेको आहे सिकंदर जी इहा गेम दोस्तो केतिरी हलंदी। जी हाँ दोस्तो, आहिस्ता आहिस्ता इहा गेम घाटे में पइजण वारी आहे, लेकिन जेको हैबत ऐं चाकर वारनि फ़ैसिलो कयो आहे एतिरो हुन वटि सबूत न आहे। हुननि इहो कोशिशि कंदा, हाणे हू पहिरियों त रांझण हुनखे ऑफर ॾेई छॾी आहे त फ़ैसिले ते अचो, लेकिन हू फ़ैसिले ते त हू नथा अची सघनि। लेकिन हाणे हू जेको कमु करण वारा आहिनि, हिकु किनो कमु करण वारा आहिनि, हू छा कंदा दोस्तो, हू इहा कोशिशि कंदा त इन्हनि जी छोकिरी खे अगवा कंदा, जीअं इन्हनि खे बि सबूत न मिले, जीअं हुननि खे सबूत न मिलियो। ऐं अहिड़े हिसाब सां जहिड़ो वधंदो शैतानी वधी। ऐं ॿी तरफ़ जेको आहे मुख़्तियार जी तव्हांखे ख़बर आहे बीठल पाणी आहे ऐं उन जी इहा कोशिशि आहे, अॻे ई चाकर जे मथां ॿरियल आहे, उनजी घरवारी जो मसइलो अलॻि, प्यार जो मसइलो अलॻि। लेकिन हाणे चाकर जेको आहे कोशिशि मुख़्तियार जेको आहे कोशिशि में आहे त मां पंहिंजे भाइटे यानी ग़ुलाम हुसैन खे पूरो ट्रेंड कयां ऐं सिंध जेको आहे जो मल इन खे कयां शेर सिंध जो लक़ब ॾियारे वठूं।
हाणे इन्हनि जो इहे ॿिन्ही धुरनि जूं तयारियूं हली रहियूं आहिनि। तमामु जल्द इन्हनि जो जहिड़ो बि थींदो, टाकरो बि थींदो ऐं भंडण शैतानी बि वधंदी, जंहिंमें सिकंदर ऐं बिलावल बादशाही जा ख़्वाब ॾिसी रहिया आहिनि। इहे इन्हनि जा चिकना चूर बि थी सघनि था। इहे ख़्वाब अगरि इन्हनि जा चिकना चूर बाद में थी सघनि था, लेकिन पहिरियों इहे फ़ाइदो वठंदा। कंहिं हद ताईं इहे ॿई कामयाब बि थी वेंदा ऐं कामयाबु थी विया त पोइ दोस्तो ड्रामो अञा दिलचस्प थी वेंदो, अञा बहितरीनु थी वेंदो। लेकिन दोस्तो मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हाणे ॿ ख़ुशख़बरियूं उहे कहिड़ियूं आहिनि, उन्हनि जो टाइम बि अची वियो आहे। दोस्तो पहिरीं ॻाल्हि त कल्ह मुंहिंजे वीडियो जे हेठां हिकिड़े दोस्त कमेंट कयो हुयो त मां कल्ह 2 अपडेटां ॾिनियूं, हिकु चंड ग्रहण जी ॾिनी, हिकु जागीर ड्रामो जेको नओं अची रहियो आहे उन जी ॾिनी, ऐं ॿिन्ही में मज्जू लाड़ आहे। ॿिन्ही जागीर ड्रामे में बि चंड ग्रहण में बि ॿिन्ही में उनजो शैतानी जो किरदारु आहे ऐं लुक बि हिकु जहिड़ो आहे, को चेंजिंग न आहे, फ़र्क़ु न आहे। लेकिन जेको मौज़ू आहे मां तव्हांखे उहो बाद में ॿुधायां थो। हिकु दोस्त कमेंट कयो, चई जागीर ड्रामे जी मां जेका वीडियो ॾिनी हुई, चई सॉरी चंड ग्रहण जी जेका मूं वीडियो ॾिनी हुई उनजे हेठां उन कमेंट कयो हीउ जागीर ड्रामे जो जेको आहे वीडियो आहे, नालो लिखियलु आहे। मां चयो बाबा इहो चंड ग्रहण जो वीडियो आहे। चंड ग्रहण हिकु अलॻि ड्रामो आहे, उहो अब्बास गुल उडाणे जो आहे, उहो सिंध TV वारनि जो प्रोडक्शन आहे। जेको जागीर आहे उहो केटिन वारनि जो ड्रामो आहे, केटिन वारनि जो प्रोडक्शन आहे। ऐं जागीर में बि मज्जू लाड़ आहे, सिंध TV वारे चैनल चंड ग्रहण में बि मज्जू लाड़ आहे अब्बास गुल वारे ड्रामे में। ऐं हू मुख़्तलिफ़ ड्रामा, हू बि सीरियल ड्रामो आहे। ऐं केटिन वारनि जो जागीर ड्रामो, इहो बि हिकु सीरियल ड्रामो आहे, शॉर्ट ड्रामो आहे। ॿई सोप सीरियल इहे ड्रामा न आहिनि, लेकिन इहो उनजो जवाबु हुयो। ऐं इहो दोस्तो वॾी ख़ुशख़बरी इहा आहे त हाणे केटिन वारा बि मुक़ाबले में ड्रामो लाहे रहिया आहिनि जागीर ड्रामे खे। ऐं इहो बि अहिड़े हिसाब सां जीअं ग़ुलाम हुसैन में तव्हां ॾिठो त दुआ पढ़ी रही आहे कॉलेज में, उते इश्क मोहबत थिए थी। ऐं जेको हाणे जागीर ड्रामो आहे उन में बि ईअं आहे, छोकिरी जेको कॉलेज पढ़ंदी आहे उन जो छोकिरे सां इश्क मोहबत थी वेंदो आहे। ऐं ॿी ॻाल्हि त जेको वॾेरो आहे उहो कोशिशि करे रहियो आहे त छोकिरियूं या छोकिरा स्कूल न पढ़नि, ख़ासि करे इहे छोकिरियूं स्कूल न पढ़नि, उन खे इन शइ ते गुस्सो लॻंदो आहे। उनजो मक़सदु इहो आहे त जाहिल हुजनि ऐं इहे जाहिल मुंहिंजी ग़ुलामी करनि असां वॾेरनि जी। अगरि इहे पढ़ी लिखी आहे त असांजी ग़ुलामी केरु कंदो? अहिड़े क़िस्म जी कहाणी आहे जागीर ड्रामे जी। चंड ग्रहण जी कहाणी कुझु अलॻि आहे, उहा सॼी बि उहा बि ॻोठनि में आहे, लेकिन शहर जो रोल उन में बि थोरो आहे। जेको इरफ़ान शेख जो आहे, इरफ़ान शेख उते पैंट सूट बि पाए थो, पढ़ियल लिखियल ॾेखारियो वञे थो। ऐं अब्बास गुल उडाणो जेको आहे ॻोठ जो हिकिड़ो मतिलबु रहवासी ॾेखारियो वञे थो। ऐं उनजी मुख़्तलिफ़ कहाणी आहे ऐं कॉमेडियन कहाणी बि आहे अब्बास गुल जी। दोस्तो हिकिड़ी शइ मां नोट कई, चंड ग्रहण ड्रामे अब्बास गुल जे लुक में अब्बास गुल पोड़ो थी वियो आहे ॾिसण में। तव्हां ॾिसो न, हाणे जेको तव्हां टीज़र ॾिठो हूंदो चंड ग्रहण जो, उन में जॾहिं हू मीरा सां यानी रिमशा शहज़ादी सां ॻाल्हाए थो त माना उनजो चहिरे मां बि नज़र अचे थो हू पोड़ो थी वियो आहे, जिस्म उनजो मतिलबु थुल्हो थी वियो आहे। अॻे जीअं सनड़ो हूंदो, समाट हूंदो, हाणे ओड़ो न आहे रहियो। उनजो मक़सदु आहे त हीअ पंहिंजे जिस्म ऐं पाण सां जेको आहे फिटनेस ते तवजह अब्बास गुल नथो ॾिए। न त अब्बास गुल जहिड़ो हिकिड़ो ख़ूबसूरत ऐं यंग जेको एक्टर हुयो ऐं उन पंहिंजी फिटनेस विञाए छॾी आहे इन ड्रामे में। टीज़र में मूंखे महसूसु थियो, तव्हांखे छा महसूसु थियो इहो ज़रूरु ॿुधाइजो। ऐं ॿी ॻाल्हि तव्हांखे ॿुधाईंदो हालांकि जेको चंड ग्रहण ड्रामो आहे इहो बि तमामु जल्द अचण वारो आहे। इन जा 3 टीज़र अची विया आहिनि, हाणे 4थों पुरमो ईंदो। पुरमे खां पोइ दोस्तो इन जो पहिरियों एपिसोड हली वेंदो। जेको जागीर ड्रामो उन जो 2 टीज़र अची विया आहिनि, 3हों टीज़र बि मुंहिंजे ख़्याल में अची वियो हूंदो, अचण वारो हूंदो। या हीअ वीडियो तव्हां ॾिसी रहिया आहियो, घणो कर टीज़र 3हों बि अची वियो हूंदो। उन खां पोइ ईंदो पुरमो। पुरमे खां पोइ दोस्तो जेको आहे वरी ड्रामो हली वेंदो जागीर। छो त 3 टीज़र पका ईंदा आहिनि, कंहिं ड्रामे जा 2 टीज़र ईंदा आहिनि, कंहिंजा 3 टीज़र ईंदा आहिनि। ऐं पोइ जेको आहे ड्रामे जो पुरमो ईंदो आहे, पोइ किस्त हलंदी आहे। कॾहिं कॾहिं OST सॉन्ग बि अची वेंदो आहे, जीअं उर्दू ड्रामनि जा OST सॉन्ग हूंदा आहिनि, यानी ड्रामे जो जेको गानो हूंदो आहे टाइटल वारो, उहो बि अची वेंदो आहे। लेकिन इन ॿिन्ही खां ड्रामनि जा अञा पुरमो अचे त ख़बर पवे, अञा ताईं ख़बर न पई आहे त इन्हनि में गाना कहिड़ा आहिनि, कहिड़ो गानो आहे टाइटल वारो, OST सॉन्ग कहिड़ो आहे, अञा ताईं ज़ाहिर न आहे थियो। इहा तव्हांखे इन ॿिन्हिनि जी मां थोरो मुख़्तलिफ़ कहाणी अलॻि अलॻि करे सम्झाई सुठे नमूने सां। उमेदु आहे उहो सब्सक्राइबर बि मुंहिंजो सम्झी वियो हूंदो, जंहिं कमेंट कयो तव्हां बि सम्झी विया हूंदव त हीअ 2 ड्रामा मुख़्तलिफ़ आहिनि। ऐं ॿी ॻाल्हि इहा सोचे रहिया आहिनि दोस्तो, जागीर ड्रामो कहिड़े ड्रामे जी जाइ ते हलायो वेंदो? दोस्तो जागीर ड्रामो आहे केटिन वारनि जो, थी सघे थो ग़ुलाम हुसैन जी जाइ ते बाद में हलायो वञे, थी सघे थो पत्थर दिल ड्रामे जी जाइ ते हाणे हलायो वञे। हवेली ड्रामो बि जेको हली रहियो आहे, थी सघे थो कंहिं न कंहिं ड्रामे खे हेॾे होॾे करे
उन खे जॻह ॾिनी वेंदी। मुंहिंजे ख़्याल में पथर दिलि खे थोरी लेट आहे त मतां इन जाइ ते इहो जागीर ड्रामो हलायो वञे, लेकिन जागीर ड्रामे में को मेन एक्टर जेको आहे हीरो उहो को मशहूरु न आहे, इहा उन में आहे। लेकिन जेको चंड ग्रहण आहे इन जो मेन एक्टर एक ख़ूबसूरत ऐं होशियारु आहे अब्बास गुल, इरफान शेख, ॿिया सुठा अदाकार आहिनि। लेकिन अब्बास गुल बि थोरी फिटनेस विञाए वेही रहियो आहे, लेकिन जीअं दर्दनि जो दरिया में हूंदो हुयो ॿियनि में हुयो ख़ूबसूरत, अहिड़े हिसाब सां हिन में थोरो फ़र्क़ु आहे। हीअ मुंहिंजी कमेंट जो राय जो जवाबु ज़रूरु तव्हां ॾिजो, ॾिसो तव्हांजी सोच में छा हली रहियो आहे दिमाग़ में, त जेका मूं ॻाल्हि कई आहे इहा तव्हांखे केतिरी वणी ऐं केतिरी तव्हांखे इहा मूं वारी ॻाल्हि सम्झ में अची वई। इहो आऊं जेको आहे तव्हांखां इहो सुवाल जो जवाबु इहो वठंदुसि इन कमेंट सेक्शन में, ऐं तव्हांखे ॿुधाईंदो हलां दुलाब ड्रामे जो दोस्तो। हाणे मुंहिंजे ख़्याल में इहो आचर अलाए सूमर ते तारीख़ लिखियलु हुई, फरज़ंद मलिक खजू लिखी त शूटिंग मीरपुर माथेलो में हुनजी भरपूर अंदाज़ सां शुरू कयूं था पिया दुलाब जी, छाजे करे अञा हाणे हुनजी शूटिंग मुहर्रम खां पोइ रखियलु हुई। मुहर्रम अॼु ॾिसो था त गुज़री कर काफ़ी ॾींहं थिया आहिनि, मुहर्रम गुज़री चुको आहे, 14-15 मुहर्रम आहे, 15 या 16 मुहर्रम आहे मुंहिंजे ख़्याल में। त माण्हू इहो सोचे रहिया आहिनि त सॉरी इहो फरज़ंद मलिक इहो कोशिशि करे रहियो त हाणे शूटिंग धमाके सां हलायूं, अदाकार बि गॾु कयूं मीरपुर माथेलो में, जिथे ज़हर ज़िंदगी ड्रामे जी शूटिंग थी उन्हनि लोकेशननि ते। लेकिन जेका कमरा आहिनि, जेके जायूं आहिनि, जेको बंगला आहिनि, हीअ अलॻि बंगला आहिनि, इन्हनि जो रंग रोगन बि फरज़ंद मलिक खजू साहिबु कराए छॾियो आहे, डायरेक्टर बि उहा उन डायरेक्शन में आहे। बाक़ी जेको राइटर आहे उहो नूर ज़हूर साहिबु आहे, ऐं ड्रामो हीअ बि बहितरीनु ड्रामो आहे दुलाब। लेकिन इन खे 2 महीना 1.5 महीना लॻी सघे थो पहिरियों स्पेल रिकॉर्ड थियण में, लेकिन चंड ग्रहण जो पहिरियों स्पेल जेको आहे उहो पूरो मुकमिल पियो आहे, उहो तमामु जल्द तव्हांजे साम्हूं जेको आहे न उनजो हाणे एपिसोड हलण वारो आहे। टीज़र अची विया आहिनि त पोइ बचो चाहे, देरि घणी आहे, जंहिंजो टीज़र अची वञे दोस्तो सम्झो उन खे देरि न आहे, उनजो तमामु जल्द उहो ड्रामो हली वेंदो। इहा हक़ीक़त आहे, मां हक़ीक़त तव्हांखे ॿुधाए रहियो आहियां। तेसीं ताईं यकीन माण्हुनि खे न ईंदो आहे जेसीं टीज़र ऐं प्रोमो न ॾिसंदा आहिनि। इन सभिनी ड्रामनि जो अपडेट मां तव्हांखे लगातार ॿुधाए रहियोसि, मुहर्रम खां पहिरियां हिकु तव्हां एतबार न पिया कयो। काफ़ी दोस्त मूंखे कावड़ करनि पिया, गुस्सो करनि पिया, रोज़ु अहिड़ी अपडेट ॾिए थो जंहिंजी ख़बर ई न आहे छो थो ॾिए, भलाण छो थो करे। हाणे उन्हनि खे बि यकीन अची वियो मुंहिंजी ॻाल्हि जो त वाक़ई जेके मूं अपडेटां ॾिनियूं उहे सही ॾिनियूं हुयूं, ऐं उन्हनि जी गवाही हाणे तव्हां बि ॾेई रहिया आहियो त वाक़ई हे उहे ड्रामा ज़ाहिर थियनि था, आहिस्ता आहिस्ता सिंह हाणे कढी रहिया आहिनि ड्रामा, ऐं हाणे तव्हांखे यकीन थी वियो। हाणे इन यकीन जे करे वीडियो लाइक सब्सक्राइब बि करे छॾींदा कयो, शेयर बि करे छॾींदा कयो, जीअं अहिड़ी VIP अपडेट खां ॿिया जेका मिस न थी सघनि, ॿियनि ताईं अपडेट पुॼंदी रहे। ऐं ॿियो ड्रामो जेको पंहिंजनि जा गदार हुयो लाला फयाज़ जो, मां लाला फयाज़ जो वीडियो बि अपलोड कयो हुयो, जेको हो पाण जेको आहे हू ॿुधाए रहियो हुयो त हे शइ ईअं थींदी, ऐं सॼी हुन ड्रामे जी हुन पाण जेकी हिन ॻाल्हि ॿुधाई हुई, ऐं उहा वीडियो मूं अपलोड कयो हुयो। जे उहो बि तव्हां ॾिठो आहे त उन खे वञी चेक कयो, ऐं न त हेठि वेंदो न ऐं प्लेलिस्ट खां मथे उहो वीडियो तव्हांखे मिली वेंदो, उन ते ॾिसो ऐं उहो छा चई रहियो आहे, उन में बि तव्हांजे लाइ हिकु कम जी शइ रखियलु आहे। उन वीडियो खे वञी ॾिसो, ऐं थी सघे थो त हिन खे लाइक ऐं सब्सक्राइब शेयर ज़रूरु करे छॾिजो। मिलंदासीं ॿी एपिसोड में। अल्लाह हाफ़िज़।